नाज़रीन, मुअन जो दड़ो भरिसां ॻोठ खानपुर में डिस्पेंसरी क़ाइमु कई वई आहे, जंहिं ते इलाइक़े वासियुनि में ख़ुशीअ जी लहर पखिड़िजी वई आहे। इलाइक़े वासियुनि आवाज़ टीवीअ जे रिपोर्टर गुलाम मुस्तफ़ा झटियाल सां कहिड़ा वीचार वंडिया, अचो त ॾिसूं। ही जेका असांजे ॻोठ कांवपुर में या पीर बख़्श जे नाले सां इस्पताल खोली वई आहे। इन में जेको बि किरदारु आहे सो उहो असांजे इमरान साहिब जो आहे, जंहिं पंहिंजे महिनत करे कोशिशि करे हे असां ग़रीब गंजीअ गोॾ वारनि खे हिते जिते डॉक्टर जी का धप ऐं बूही बि न हुई ऐं उते असांखे इस्पताल खोलराए ॾिनी अथई। डॉक्टर बि असांखे मिलियो आहे ऐं दवाऊं बि असांखे मिलियूं आहिनि। असांखे DHO साहब जो हुकुम थियो त तव्हां हाली आरज़ी तौरु हलो उते हली कम खे स्टार्ट कयो, त जीअं असां तव्हांखे 2-3 ॾींहंनि खां पोइ लेडी डॉक्टराणी बि ॾींदासीं, डॉक्टर बि ॾींदासीं, असां तव्हांखे माना बिल्डिंग बि ॾींदासीं। हाली मां डिस्पेंसर आहियां, मूंसां गॾु ॿियो पटियालो बि आहे, माली बि आहे। हाली असांजी शौक़ जीअं पोइ तीअं असांजो वक़्तु गुज़रंदो तीअं असांखे अलाह कंदो सभु सहूलियतूं ॾिनियूं वेंदियूं। हिकिड़ी डिस्पेंसरी खुली आहे ऐं वॾी उमेद रखूं था ऐं हीअ वॾे में वॾो फ़ाइदो असां ग़रीबनि मिसकिननि खे हारनि खे इहो पहुचंदो जेके बेपहचान, जेके को इलाज नथा कराए सघनि पिया, उन्हनि खे फ्री दवाऊं डॉक्टर साहब मिलियो आहे, उन्हनि सां असां बि भरपूर तावन कंदासीं। ऐं हीअ सिर्फ़ु असांजे ॻोठ ताईं महदूद न आहे, हीअ 3-4 ॻोठनि जो हिकिड़ो विच रखी करे असां हिते इहो रखियो आहे प्रोग्राम, त हितां खां शुरूआत थिए। ऐं गवर्नमेंट खां बि असां मुतालबो था करियूं त हीअ त स्पेशल तव्हांजी DHO साहब जी वॾी महिरबानी आहे, जिन असांखे MBBS डॉक्टर ॾियण जो वचन कयो आहे। ऐं उनखां पोइ असांखे वॾा मसइला ॿिया बि असांजा आहिनि त हेॾे वॾे ॻोठ में जितां जा तक़रीबन 200 ॿार ॿिनि स्कूलनि में पढ़णु वञनि था, उते असांजे ॻोठ में स्कूल न आहे। सिहत ते त ख़्यालु रखियो था, पर मेन असांजो किरदारु आहे त असां तालीम ते तवजो ॾियूं। ऐं असांजो रोड रस्तो बि बिल्कुलु तबाह लॻो पियो आहे, त असांखे स्कूल जी बिल्डिंग बि ॾिनी वञे ऐं रोड रस्ते ते बि नज़रसानी कई वञे। मिनिस्टर ऑफ हेल्थ जी महिरबानी आहे, DHO लाड़कानो जी महिरबानी आहे, MS लाड़कानो जी महिरबानी आहे, जंहिं वचन कयो आहे त दवाऊं बि प्रोसीड कंदो। ऐं इंशाअल्लाह ताला हीअ असांजी जेका आहे डिस्पेंसरी बाक़ाइदा हलंदी।